नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी मोरो एडमिनिस्ट्रेटर जी खुली कचहरी में सहाफ़िन वकार अली कलोड़ो खुली कचहरी खे खुले कलाम ॿुधाए छॾी है ऐं सहाफ़िन ते मनगढ़ंत केस दाख़िल करण भरपूर मज़म्मत कंदे चयो आहे त मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।